वगण शहर समेत भरपासे जे सवें ॻोठनि में बरसात दौरान मुसलसिल केतिरनि ई ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ निजी कंपनियुनि जा मोबाइल नेटवर्क ख़राब ऐं टावर बंदि हुअण करे सार्फ़िन सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा। जॾहिं त मुसलसिल मोबाइल नेटवर्क ख़राब हुअण करे शहर समेत आसपास जा हज़ारे माण्हू ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि अज़ीज़नि ऐं प्यारनि सां राब्ते मां कटियल। बरसात दौरान हिक ॿिए खां ख़ैरियत मालूम करण समेत मुल्क ऐं आलमी दुनिया जहान जूं ख़बरूं ॿुधण लाइ पिणु सख़्तु परेशान। सार्फ़िन पारां केतिरा ई भेरा शिकायत करण बावजूदि मोबाइल कंपनियुनि जे अमलदारनि को बि तहरुक न वरितो, जॾहिं त वगण ऐं भरपासे में मुख़्तलिफ़ निजी कंपनियुनि पारां लॻायल मोबाइल टावर्स हर वक़्तु बंदि रहण जूं शिकायतूं पिणु वधी वयूं। मुख़्तलिफ़ मोबाइल नेटवर्कनि पारां कमु न करण सबबि मोबाइल ऐं इंटरनेट ज़रिए रोज़गार कंदड़ पिणु बेरोज़गार बणिजण सां गॾु दुनिया जहान खां कटिजी विया। उन हवाले सां वगण वासियुनि TSN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त भाईजान असां वटि नेटवर्क जो ॾाढो प्रॉब्लम आहे। जेज़ जो ऐं जेकॾहिं सिग्नल फुल बीठा आहिनि त नेट जी का बि सहूलियत न आहे। जेकॾहिं जेज़ मैनेजमेंट टीम खे इन जे लाइ असां इतलाह कयूं था त भई तव्हांजा पैकेज वग़ैरह डेटा पैकेज आहिनि उहे हलनि कोन था, तव्हांजी 4G जी सहूलियत न आहे ॻोठ थरड़ी हाशिम वारनि खे। त हू चवनि था त साईं असां बिल्कुलु इन जे लाइ कोशिशि में लॻा पियूं, पर इन खे 3 महीना थी विया आहिनि त सवाइ ठला आसरा ऐं दिलासनि खां सवाइ को बि कमु नथा कनि। इन जे लाइ असां इन्हनि खे आला अमलदारनि खे ऐं टीम मैनेजमेंट खे चऊं था त महिरबानी करे जेज़ 4G ते फोकस कयो वञे ऐं ॻोठ थरड़ी हाशिम जेको वॾी आबादी ते मुश्तमिल आहे उन जे लाइ बि असांखे सिर्फ़ु डेटा जी सहूलियत ॾिनी वञे। ऐं जेज़ जो ज़ोंग त हले ई कोन थी, बिल्कुलु बि जेज़ हले थी त उन में 4G न आहे, लिंक थो हले, न ज़ोंग थो हले, न टेलीनार थो हले, न यूफोन थो हले। को बि नेटवर्क हिते असांजे शहर में वगड़नि में को बि कमु नथो करे ऐं उनखां अलावा वॾी परेशानी थी थिए। को मिट माइट आहे, बोर्ड में आहे, को किथे आहे, कंहिं सां को राब्तो ई नथो थिए। ऐं ज़ोंग फ्रेंचाइज़ हिकु दफ़ो न 10 दफ़ा न 50 दफ़ा फ्रेंचाइज़ मालिक सां असांजी ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे ऐं इन्हनि टावरनि जे ऐं नेटवर्कनि जे बनस्बत ऐं ज़ोंग नेटवर्क जेको फ्रेंचाइज़ जो मालिक आहे उन्हनि सां असांजो राब्तो थी चुको आहे, लेकिन हिनमहिल ताईं को बि असांखे रिस्पॉन्स न मिलियो आहे। एॾा नाल आहिनि ज़ोंग वारा त 2 महीना थी विया आहिनि नेटवर्कनि जो को बि रिस्पॉन्स न आहे। माण्हू एॾा परेशान आहिनि, एॾा माण्हू मुतासिर आहिनि जो हद खां वधीक, लेकिन हिननि खे का शइ परवाह ई न आहे। असां 1 न 2 दफ़ा 3 दफ़ा असां RSO जेको आहे उनखे चयो, मैनेजमेंट जो जेको मैनेजर आहे उनखे चयो त, लेकिन हिननि जो सिर्फ़ु इहो ई जवाबु आहे बाबा टावर में प्रॉब्लम आहे, अॼु जनरेटर ख़राबु आहे, अॼु टावर जो हे प्रॉब्लम आहे, अॼु हे बाबा टावर सां असां थोरी बदल आहियूं यार। तव्हां हेॾो सारो कंपनी हेॾी सारी तव्हां हलायो था, कंपनी जा मालिक कयो, कम से कम हुन में कुझु त कयो, लेकिन कंहिं शइ जो फ़र्क़ु न। तेल सरेआम खपाए थो वञे। जेज़ जो जेको टावर आहे या ज़ोंग जो जेको टावर आहे उन्हनि जो जेको पेट्रोल वग़ैरह उहो इंजीनियर मैनेजर जेके बि आहिनि उहे पाण में सभु ॿधल आहिनि। उहे तेल खपाइनि था, सेल कनि था, लेकिन मैनेजर खे का शइ परवाह न आहे। 2 महीना थी विया आहिनि टावरनि जो कुझु बि न आहे इशू, लेकिन एॾा परेशान लॻा पियूं, एॾा परेशान हद खां वधीक। असां दुकानदार त ठहिया, जेके आम माण्हू आहिनि उहे ई ज़लील थी विया आहिनि, लेकिन हिननि खे कंहिं शइ परवाह न आहे। हिननि खे बसि पंहिंजे सेल सां मतिलबु आहे, पंहिंजे प्रॉफिट सां मतिलबु आहे बसि। बाक़ी हिननि खे कंहिं माण्हुनि सां का शइ हमदर्दी हिननि खे आहे ई न। एॾा नाल आहिनि। 2 महीननि खां वठी जेज़, ज़ोंग, टेलीनार बिल्कुलु नेटवर्क हिते वगण में बंदि आहे। जेके असांजे कस्टमर आहिनि उहे सभु परेशान आहिनि, रिटेलर परेशान आहिनि ऐं जेको मैनेजमेंट आहे उन्हनि सां ॻाल्हाइण चाहियूं था त उहे ॻाल्हाइनि ई नथा असां सां। जंहिं बि कॉल कर न कॉल थो करे, न वरी मैसेज जवाब था ॾियनि, जंहिंसां बि ॻाल्हाए अची मसइलो तव्हांजो इहो हल थींदो। अब हल कॾहिं थींदो? 2 महीना थी विया, रोज़ानो इहो मसइलो आहे। जेके ग्राहक आहिनि उहे परेशान आहिनि। अॻ में ई माण्हू हिते सतायल आहिनि, काफ़ी माण्हू परेशान आहिनि। न जेज़ कैश हले थो, न वरी ईज़ी पैसा हले थो। ऐं असां एरिया मैनेजर सां ॻाल्हायो आहे, जंहिंजो बि हुजे, ज़ोंगे हुजे, मोबिलिंग हुजे या टेलनार हुजे, उहे बि जवाबु नथा ॾियनि। पहिरियों त असांखे कॉल अटेंड कंदा, हाणे कॉल बि अटेंड नथा कनि। मां जंहिं ॻाल्हाए ऐं वरी उनखां हलायो आहे जेके टावर हुआ उहो टावर वारे ॾे वञूं था त उहो चए थो असांखे पेट्रोल न आहे, डीज़ल न आहे, उहो नथा ॾियनि। ऐं हुननि सां ॻाल्हायूं था त उहो चए थो न डीज़ल आहे, इंजीनियर मसइलो आहे, ॿियो सेटिंग मसइलो आहे, उहो हल कंदासीं, पर उहो बि नथो थिए हिनमहिल। वगण शहर समेत भरपासे जे ॻोठनि में रहंदड़ मोबाइल इस्तेमालु कंदड़ हज़ारे सार्फ़िन
निजी मोबाइल कंपनियुनि जे मालिकनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द सभिनी मोबाइल कंपनियुनि जा नेटवर्क सही कया वञनि त जीअं असां ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ पंहिंजे प्यारनि सां राब्ते में रही सघूं ऐं इंटरनेट ज़रिए दुनिया सां ॻंढियल रहूं। असांजो जाइज़ मुतालबो न मञियो वियो त पोइ असां सख़्तु एहतजाज कंदासीं।